अस्सलामुअलैकुम। अस्सलामुअलैकुम। आओ लगे तो वाले टुन लगो प्यार टुन। ए भाऊ ये खैरता है, ये परेशान कब्रिस्तान में बैठो, ये खैरता है। ए बा सिल्लू सिल्लू आओ सिल्लू मामा पोया शू करण जो अचे तो तू ॿुधाए खैरता है, खुश रही। असांजो टाइम ख़राब न कर, हलियो वञे तव्हां। छो हलियो वञा? तू पक सां कंहिंजे इंतज़ार में वेठो इएं, तो कंहिंखे फ़ोन कई हूंदी, उहा लेट थी रही हूंदी, या कंहिं आसर में तू वेठो ई। ॻाल्हि मिड़ी अहिड़ी आहे। छा बकवास पियो करीं? अरे तू ही स्लो मोशन में पियो ॻाल्हाईं छा? मसलो छा आहे? केतिरी देरि थी आहे हिते वेठे तोखे? मूंखे हिते 500 साल थी चुका आहिनि। ही कब्रिस्तान मुंहिंजो आहे, मूंखे 500 साल थिया आहिनि। अरे तू को जिन ई छा तोखे 500 साल थिया आहिनि? ए आदमज़ात, तव्हां बिल्कुलु ठीकु फरमायो, आऊं हिकु जिन आहियां। जिन जिन हेड़ा मुंह जिन हूंदा आहिनि। सिनू कैसा पियो ॻाल्हाए? आहे त पासे में केरु कोन, अकेले पंहिंजे मुंहुं पियो ॻाल्हाए। या अलाह ख़ैर कजई। मूंखे ज़्यादा परेशान न कर, न त ॾाढो ॾुखियो थींदे। अवां असांखे शहरनि में त हूअं ई तंग कंदा आहियो, पर हाणे ही ढंग अचे असां वसायो आहे कब्रिस्तान, उते बि अवां मां असीं फाथा पिया आहियूं। मामा हाँ छो तो फिल्मुनि में कोन थींदा ए आदमज़ात, ये कोन चवंदा आहियो फिल्मुनि में, जिननि वारी फिल्मुनि में। तो ये बि चए थो त आदमज़ात असांखे शहरनि में उहा तपाए छॾियो आहे, हाणे झंगनि में कब्रिस्ताननि में अची असांजे मथे लॻायो। हालत ॾिसा महाराज। अरे कंहिंसां पियो ॻाल्हाई? कंहिंखे पियो चवीं? हिते त का शइ कोन्हे, केरी कोन्हे, कंहिंखे पियो चवीं? हीअ हेॾी सारी बलाए वेठी आहे। हीअ साम्हूं क़बर आहे? ये क़बर न मामा, ही हिते त केर ई कोन्हे। केरु ही कंहिंखे पियो चवे? हिते न को माण्हू, न को जानवर, न को पखी, न का पुखड़। तूं चवे कंहिंखे पियो? छा पियो चवीं? मामा लॻे थो अॼु ट्रेन जे विच में आऊं फसी वियो आहियां। ही बि अहिड़ियूं ॻाल्हियूं पियो करे, मूंखे रुॻो खिल पई अचे। उन वरी तूं पियो चए त हिते केरु कोन्हे, त हेॾो सारो माण्हू तुंहिंजे साम्हूं वेठो आहे, त केरु बि कोन्हे। अरे अॼु वरी सदा ॿुधायां हाणे आउं भेण खे छा मुंहिंजी मुंहुं ॾेखारींदुसि। चवंदी वाह अदा वाह, सुलू तोसां गॾु आयो, वरी चरियो करे वठी आयसि। अरे मामा आउं चरियो कोन थियो आहियां, तो चयो आउं शू शू करे तो होॾे बीह रहे, आउं आयोसीं हमरा वेठो, मूं ॾिठो त कंहिंजे इंतज़ार में वेठो आहे, इन लाइ करे आउं अची बीह रहियोसि। अब तूं सची ॿुधाए कंहिंजे इंतज़ार में वेठो यार? ए आदमज़ात, मूंखे सिर्फ़ु तूं ई ॾिसी सघीं थो, छो जो मुंहिंजी शक्ति आहे त मूंखे सूमर जे ॾींहुं सिर्फ़ु हिकु इंसानु ॾिसी सघे थो। मामा ए छो तो ॿुधो न। छा ॿुधो? तो कोन ॿुधो? आउं त तोखां पियो ॿुधां, तूं पियो खिले पियो, रोए पियो, खिले मामा छो तो तूं सूमर जे ॾींहुं मूंखे हिकिड़ो माण्हू ॾिसी सघे थो, उहो पहिरियों माण्हू आउं आहियां। आउं ॾिसां पियो, तूं कोन ॾिसे? अरे तूं ॾिसण में अचु न मामा, छो? हे आदमज़ात, तो असां ते ठठोली कई ऐं असां ते मश्करी कई, हाणे हिन जो नमूनो ॾिस त छा थो थिए। मज़ाक न कर, मज़ाक न कर। आउं ॿुधाए छॾियां, तूं मूंसां मज़ाक कंदे मारींदोसीं, मूंसां मज़ाक न कर। मज़ाक कोन्हे हे आदमज़ात, तुंहिंजो ई बारे जो मूं ते मश्करी पियो करे, मूं ते मज़ाक पियो करे। हिनखे मूं चयो त मूं सां मश्करी न कर, पर ही न पियो सम्झे। आउं हुनजे अंदरि आयो आहियां। हाणे आउं तोखे बि नमूने ॾेखार।
अरे खबरदार जिन जो मुंहिंजो नालो वरितो थी ख़बर अथई कि आऊं जेको सो चङा चङा जिन बि कढी छॾंदो आहियां निकिर छोरे मां न त मारे रखंदोसीं मारींदोसीं अरे छाके मामा अरे छाके अरे घोड़ा मामा हाँ सुधरी ये घोड़ा ते मूंखे न यार छा पियो करी तूं मामा अब तो जिन वारियूं रड़ियूं पे कयूं मूंखे पक थी त तो में जिन आहे पोइ मूं ॾिनासि पादर हाँ हाँ हाणे का हो यो ॾिस हाणे ख़बर पई आहे किथे माना आदमज़ाद हाँ तुंहिंजे मामे जो हथ ॾाढो गरो आहे हने मुंहिंजो साथ कढई मता न मञिए आदमज़ात के खा घट कोने ने आयु आ वडो असा सा वेण असा जो दे 5-6 साल का बैठो है हाणे बे दफा अच में अच वरी पादर खाचे हे आदमज़ाद अमी ॾुखियायो बाबा अमी ॾुखियायो आऊं वञा थो वञा पियो मामा भजियो माना जिन भॼी वियो न भजियो मामा भजियो कीअं न भॼंदो अरे वो सियाणनि सच चयो आहे त पादरनि सां जिन बि भॼियो वञनि अरे मामा वाह हाणे को जिन सिलुअ में अची त ॾेखारे त ख़बर पए हा